सखर शहर में जेतोणीक लाड़ जे ज़िलनि जी भेट में एतिरी घणी बरसात न पई आहे, पर ईद वारनि 3 ॾींहनि में वक़्फ़े वक़्फ़े सां थियल बरसात सखर इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जा पोल खोले छॾिया आहिनि। सखर शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मिनारा रोड, पुराणो सखर, बखर चौक, क्वींस रोड, गोलीमार रोड, लतीफ़ पार्क, थर्मल मोड़, जेल रोड समेत केतिरा ई रोड बरसात सबबि हंधा हंधा उखड़ी विया आहिनि। करोड़े रुपयनि जी लागत सां तयारु थियल रोड हिक ई बरसात में तबाह थी विया आहिनि। पाणी निकाल न थियण ऐं रोडनि जी तामीर वक़्तु बरसात जे पाणी जे निकाल जो सिस्टम न रखण ऐं नाक़स मटीरियल जे इस्तेमाल सबबि ताज़ी थियल बरसात सखर शहर जे रोडनि खे तबाह करे छॾियो आहे, जॾहिं त पुराणे सखर जे केतिरनि ई इलाक़नि में अञा बि बरसात जो पाणी बीठल आहे। माइक्रो कॉलोनी, नओ पिंड, मीराणी महलो, बंदर रोड, थर्मल कॉलोनी समेत काफ़ी इलाइक़ा अञा बि बरसाती पाणी हेठि आहिनि। पाणी मींहं जो बि आहे, गंदी नालियुनि जो बि आहे, न नालियुनि जो कोई निकाल बि आहे। उहो अचनि था खाटी करे होॾे पाइप लाइन उहो बि अधु में छॾे आहे, गिटियुनि खे पाणी ॾिठो अथव। हिते बि इहा हालत लॻी पई आहे। तव्हांखे अपील था कयूं, तव्हां महिरबानी करे गवर्नमेंट खे चओ त असांजे नालियुनि जी निकाल जे लाइ को सहूलियत। उहा जाइ न बची आहे जिते मानी पचायूं, घर में पाणी बीठा आहिनि। ईअं न आहे त हाणे बारिश में ई थी वियो, हाणे थी वियो, इन खां पोइ बि माना 5 ॾींहं 8 ॾींहं पाणी असां वटि आहे ई आहे। पाणी ईअं सम्झ जान छॾे ई कोन थो। कोई हुकुमरान नथो अचे, कोई माना उमेदो कई नथा अचनि, जंहिंदे वञूं था माना ईअं सम्झ का ॻाल्हि ई न आहे। असांजो ॿुधण वारो कोई आहे ई न। असां वरी तकलीफ़ में पूरो ॻोठ असांजो पाणी में सैलाब में ॿुॾो पियो आहे। महिरबानी करो, गवर्नमेंट खे असां अपील करूं था, असां ग़रीबनि ते बि निगाह करनि। ॿियो साईं, ईद खां वठी बरसाति शुरू थी आहे, असांजे घरनि में गोड़े जहिड़ो पाणी बीठो आहे, जायूं किरनि थियूं। साम्हूं ॾिसो तव्हां, जाइ किरी पिया असांजी, हर पाणी बीठो आहे। असां मज़दूर माण्हू काॾे वञूं, जायूं ठाहियूं, मज़दूरी करूं, सभु कम बंदि लॻा पिया आहिनि। असां काॾे वञूं, कोई मदद न आहे कंदो, कोई हुकूमत जो माण्हू न आयो आहे, कोई असां सां सपोर्ट कंहिं न कई आहे हुकूमत जे। बरसात जो पाणी समझे, बरसात हुजे या न हुजे, हर वक़्तु असांजे रोड तां इहा हालत, घरनि में बि इहा हालत हूंदी आहे। समझे, उहा जा न आहे जिते असां ॿाल वठी वेहूं वञी। मां पाण बेवा रंज़ाल छड़ियूं धीअ आहिनि, पुट जी औलाद कोन्हे। मर्द माण्हू हुजनि त कोई इहो करे न, कोई ॿुधण वारो केरु कोन्हे मुंहिंजो। समझे, सॼे ॻोठ में हर को जॾहिं सभु बेज़ार थी विया आहिनि, त मां ज़फ़ा माण्हू छा कयां। ईद बि असां ग़रीबनि न कई आहे, असांजे बच्चनि बि ईद न कई आहे। असां ईद काॾो करूं, असांजे जॾहिं घरनि में एॾो पाणी बीठो आहे, असां मानी हथनि में जली बीठा आहियूं। होटल तो वठी आया आहियूं असां मानी बि, असां मानी पचाइण जी जॻह बि न आहे असांखे ग़रीबनि खे। कोई उठाई गिरा आहिनि त सभु इहा पीपल्स पार्टी जा उठाई गिरा ईंदा आहिनि, उहे पंहिंजा ढिढ पेट भरी वेठा आहिनि। जॾहिं त सखर इंतिज़ामिया PPMP डॉक्टर नसरुल्ला बलोच जे पुराणे सखर वारे घर वारे रोड खां पाणी निकाल करे खेसि राज़ी करे वरितो आहे ऐं पुराणे सखर जा अञा बि केतिरा ई इलाइक़ा गंदे पाणी जी लपेट में आहिनि। सखर शहर जे केतिरनि ई इलाइक़नि में बरसाती पाणी निकाल थियण बावजूदि रोडनि रस्तनि ते गप चिक सबबि माण्हुनि जो गुज़र मुश्किल थी वियो आहे, जॾहिं त गंदगीअ सबबि बीमारियुनि जो पिणु ख़तरो पैदा थी वियो आहे। पहिरियों बि गंद हुयो, बरसाति जे करे असां निमाज़ बि न पढ़े सघिया आहियूं। निमाज़ ॾाढी ॾुखी पढ़ी आहे, असां मथे लटा करे निमाज़ मसे पुॻा आहियूं असां निमाज़ ते। रस्ता गंद एॾो आहे, कोई भंगी न, कोई पुछण ई न ईंदो आहे। असांजे लाइ वयल आहे, असां घरों ॿाहिरि नथा निकिरी सघूं, पाणी बीठो आहे। असां सां इहा हालत आहे, कोई पुछण वारो न आहे, कोई DCO वग़ैरह एहतजाज करे चुका आहियूं, कोई असांजो ॿुधण वारो कोई कोन्हे। नालियूं रस्ता असांजा बंदि लॻा पिया आहिनि, महिरबानी करे असांजे लाइ कुझु कयो वञे। हा, हिते गंदगी लॻी पई आहे, ज़ुल्म आहे असांजे लाइ। ॿार ॿाहिरि था निकिरनि, पाणी में माना ॿुॾनि था, को पुछण वारो न आहे, को गुछण वारो न आहे, को ॻाल्हि न पंध न ॾियणी न लाणी। असांजी हालत ॾिसो, कोई असां वटि न आयो आहे। पाणी दरसे में बीठो ई बीठो आहे। हिते त लिखात अथसि, भंगी अचनि था, बसि उहो गटर खोलनि था, उहो घर न पुॼनि त वरी पाणी आहे। वरी छा कयूं ग़रीब माण्हू असां। मींहं खां पोइ बारिश ॾाढी माना रोड ख़राब थी आहे। हुकूमत कोई बि माना जेका सफ़ाई वग़ैरह नथी करे, पंहिंजनि माण्हुनि खे माना ओॾे था करनि। हिते कोई सफ़ाई वग़ैरह न आहे, स्किन वग़ैरह हिते ॿार बीमार थियनि था, एलर्जी थी वञे। मींहुं शुरू थियो, कोई सफ़ाई वग़ैरह न थी आहे ईद जे करे। असांजा जेका घर वारा नमाज़ भी सही तरीक़े सां न पढ़ण विया, कोई घर वेठा घरनि में नमाज़, कोई माना काफ़ी माण्हू सखर जा अधु माण्हू जेका नमाज़ न पढ़ण विया इन गंदगी जे करे।
असांजा बच्चा बि दर पदर ॿियो बरसाति में न बच्चो ॿाहिरि निकितो ॿाहिरि न हेॾे न होॾे न ईदा कयोसीं न कुझु कईसीं त बरसाति में इहो पाणी हलियो आहे सम्झई असांजा बच्चा ॿार हे अखियूं ॻरी पियूं आहिनि अखियुनि खां काणा थी विया ॿियो काॾे वञूं कुझु नथा अचनि उहा पंहिंजो पेट परे खाई पंहिंजो गुॾा थिया वेठा आहिनि असां ग़रीबनि खे छा ॾिनो अथनि कहिड़ी मिल्कियत असांखे ॾिनी अथनि अॻे ॿुढासीं बि असांखे कुझु न ॾिनऊं हिन वक़्तु जॾहिं बारिश थी आहे त अञा ईअं लॻा पिया आहिनि त नेपनि जी सिचुएशन ईअं आहे कि उते दुॿा लॻा पिया आहिनि पाणी जो कोई सेवरेज सिस्टम कढण वारो निकाली सिस्टम को आहे ई कोन उन सां अगरि तव्हां मुंतख़ब नुमाइंदनि जी बि हालत ॾिसो था नसरुल्लाह वली साहिब जे भरिसां पुराणे सखर में तव्हां ॾिसो उन घर जे भरिसां ई पाणी जा दुॿा लॻा पिया आहिनि त हिन वक़्तु मुंतख़ब नुमाइंदा बि निंड था कनि गहरी निंड था कनि MD निसासिक लाहौर जो आहे उनखे का परवाह न आहे त सखर में छा थो थिए उन सां गॾु जेके सखर में निसासिक जा जेके अमलदार आहिनि उहे पंहिंजे कमनि कारनि में मसरूफ़ आहिनि को पंहिंजे जेको आहे डिपार्टमेंट जी तरफ़ खां मक़सदु ध्यानु न आहे उन्हनि जो साम्हूं तव्हांजे पियो केतिरो कचिरो आहे लेडीज़ ॾिसो था अहिड़े नमूने सां अचे थी पई जंहिंजो गुज़रण तमामु वॾी तकलीफ़ आहे असां इंतिज़ामिया खे बार बार आगाह कयूं था पर को बि उनजो खड़तेल कोन थो निकिरे पियो ऐं माण्हुनि खे तमामु एतिरी तकलीफ़ आहे हद खां वधीक ऐं साम्हूं ॾिसो था DC ऑफिस आहे त हीउ रस्तो बिल्कुलु ख़स्ता हालत में लॻो पियो आहे ख़राबु लॻो पियो आहे अचण जी का बि रस्तो ई कोन्हे को बराए महिरबानी असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे ख़ुदारा हिन रोडनि खे ठारायो वञे ऐं हिन कचिरे खे कढियो वञे त माण्हुनि खे अचण लाइ तमामु हिकिड़ी जेका वॾी तकलीफ़ आहे कोई माण्हू अचे DC ऑफिस साम्हूं आहे बिल्कुलु तव्हां ॾिसो था तव्हांखे नज़र अचे त रोड जी हालत ॾिसो था छा आहे त हीउ हिकिड़ो पुराणो मुंहं ने दड़े जो ढेर लॻो पियो आहे या DC ऑफिस जो रोड आहे असां महिरबानी करे इंतज़ार था कयूं हुकूमत खे त हिन थोरो ध्यानु ॾियनि जीअं डॉक्टर नसरुल्लाह बलोच आहे नौमान शेख आहे असां हिनखे पेरिस कंदासीं पेरिस जे बजाए हिनखे त मुंहं जो दड़ो करे छॾियो आहे हर ॻाल्हि लाइ वाइदा बि कंदा आहिनि दरगाह ते अची करे पर कमु हिन वक़्तु का शइ बि नथी आहे सभु तव्हांजे साम्हूं माण्हू आहिनि तव्हांजे साम्हूं सॼो रिज़ल्ट पियो आहे गंदगी जा मसइला जेको आहे हिते कोई ॾिसण वारो न आहे जॾहिं को वोट वठी विया आहिनि हुकुमरान जेके असांजा आहिनि उहे अञा ताईं हिते ॾिसण न आया आहिनि हे तव्हां पाण ॾिसो था रोड रस्ता सफ़ा ख़राब लॻा पिया आहिनि सफ़ाई ऐं ड्रेनेज वारा मामला संभालींदड़ निसासिक इंतज़ामिया जी कोशिशुनि बावजूदि अञा बि बरसाति खां पोइ शहर में गंदगी जो आज़ार मौजूदु आहे कैमरामैन सईद भयो सां गॾु जान मोहम्मद महर KTN न्यूज़ सखर।